अस्सलामुअलैकुम मुंहिंजा यूट्यूब साथियो, उम्मीद तव्हां ख़ुशि ऐं ख़ैरु सां हूंदो। दोस्तो ॿ नाविल आहिनि, ॿई ॼाता सुञातल आहिनि, ॿई नवां न आहिनि। जतोई कामरान जतोई नाज़ करे साइंस जे हवाले खां किताब तर्जुमा बि करे पियो, पर हीअ हिन जो मुंहिंजे ख़्याल में पहिरियों किताबु आहे। मां जेको आहे सो नाविल न पढ़िया। ॿियो हिते रसूल मेमन वॾो नालो, नाले जो नालो ई खणण सां ई तव्हां ॼाणो फ़लसफ़ो, नाविल ऐं जेको आहे सो साइंस जे हवाले खां ज़बरदस्त किताब तव्हांजे ज़हन में ईंदा। रसूल मेमन उहो राइटर आहे जंहिं पंहिंजो पढ़ंदड़ जो अलॻि हल्को ठाहियो आहे। साथियो, जेके लेखक हूंदा आहिनि उहे जेके सुठा लेखक, जेके वॾा लेखक, उन्हनि पंहिंजो अहिड़ो हल्को पैदा कंदो आहे जो जीअं उनजो किताबु मार्केट ईंदो आहे त ख़तमु थींदो आहे। जीअं ही कुता नाविल आहे रसूल मेमन जो, अॻ में जेको आहे सो अहमद शाकिर पंहिंजे रिसाले में जेको आहे सो हलायो, ऐं उन खां पोइ हीउ पहिरियों छापो ऐं ॿियो छापो वरी आयो आहे, टियों छापो वरी चोथों छापो उर्दू में बि आयो आहे। ज़ीस्त रिसालो आहे, उन में नंग चना त मां अॻ में तव्हां तारीफ़ ज़ीस्त ॾेई चुको आहियां। जेका पोयां वीडियो ॾिसंदव त ज़ीस्त रिसाले में कुता नाविल जो उर्दू एडिशन में अचे। हाणे पंजो छापो उर्दू किताबी सूरत में बि अचे पियो। इन जी मक़बूलियत इन मंद लॻायो त हिकिड़ो इंसानु अलामत आहे, कुतो हिकु अलामत आहे। उनखे आॾो रखे करे कीअं थो नाविल कितल आहे। ईअं ई मूं सिंधी रेखाऊं, असांजे जो रहमत पीज़ा जो रिसालो आहे, उन में हिकिड़ो नाविल मूं पढ़ियो, अणपाल जी छिक। अणपाल हिकिड़ो कुते जो नालो हूंदो आहे। कुता बर्फ़ीली कुता जेके बर्फ़ में हलंदा आहिनि ऐं छिकींदा आहिनि, गाॾो करे गॾां गाॾो करे। उहे जेके सो हिकु शहर खां ॿिए शहर ते पोस्ट पहुचाईंदा आहिनि, डाक पहुचाए पोस्ट जो कमु कंदा आहिनि या ॿिया बि कमु कंदा आहिनि। उहो हिकिड़ो नाविल अणपाल जी छिक, छा त कहर जो नाविल हो, ऐं एॾो ज़बरदस्तु उन जो तर्जुमो हुयो जा मूंखे न पियो लॻे त मां बार 3 दफ़ा उनखे पढ़ियो त माना सतार पीज़ा जो तर्जुमो, त माना तर्जुमो तव्हांखे अहिड़ो ज़बरदस्तु लॻो जो तव्हां लॻे कोन पियो त तर्जुमो आहे। ईअं ई रसूल मेमन जो हीउ नाविल कुता बि हिकु अहिड़ी कड़ी आहे, तव्हां पढ़ंदव तव्हांखे महसूसु न थींदो यार हीउ केॾो राइटर आहे, कहिड़ो कमाल जो राइटर आहे। रसूल मेमन साहब जल्दी असांखां विछड़ी वियो, न त हुजे हा त अञा वॾो कमु करे हा, पर अहिड़ा इंसान असां वटि थोरो हलंदा आहिनि, जंहिंजी ज़िंदगी थोरी हूंदी आहे। ॿियो ई जतोई कामरान जतोई बि वतन जे नाले सां ई नाविल आहे। टाइटल ॾिसो पिया, हिकिड़ो हिन जो पंहिंजो डिक्शन, पंहिंजो ॾांहुं, पर अञा ताईं पंहिंजो हल्को पैदा न करे सघियो आहे पढ़ंदड़ जो अॻिते हली। बाक़ी रसूल मेमन पंहिंजो मटि पाण, जंहिंजा अलॻि पढ़ंदड़, उनजी अलॻि शनाख़त, कहाणियूं हुजनि, नाविल हुजनि, फ़लसफ़ो हुजे, छा त स्टील जा 5 गिलास, 19 औरतूं, हलीमा, ऐं जेको आहे सो ॿिया अहिड़ा नाविल्स जेके आहिनि तव्हां पढ़ंदव त ठका करे छॾींदो। रसूल मेमन वाक़ई सिंधी अदब जो वॾो नालो, वॾी ॻाल्हि। ऐं साथियो, थोरो माना तारीफ़ ॾींदो हलां, तारीफ़ जी ज़रूरत त कोन्हे का, पर पोइ बि हीअ असांजो रसूल मेमन जेको आहे सो बैक टाइटल होश भट्टी लिखियो आहे। साथियो, हिन इदारे छपियो आहे, पर हिकिड़ी ॻाल्हि कबी, ॿई तव्हां ॾिसो टाइटल में मज़ो कोन्हे। साथी असांजा सफलता जा पब्लिकेशन जा सणवाण होश भट्टी, महिरबानी करे टाइटल ते ध्यानु ॾियो। टाइटल में तव्हां माना जेको आहे सो खुटल आहियो। बाक़ी त किताब जो मयार तव्हां भलो था छा, क्योंकि मयारी जेके लेखक आहिनि उन्हनि जो हिकिड़ो कॾहिं कंहिं 21 में हिन महिल ताईं 4थों एडिशन थी चुको आहे। वरी बि घुरायो त हिन तारीख़ खां कॉल करे वरी छपियो आहे, पर वरी बि टाइटल में मज़ो कोन्हे। इन करे चइबो त यार टाइटल ते ध्यानु ॾियो। थोरा ॿ टे पेश लफ़्ज़ ऐं मां पढ़णु थो चाहियां। जॾहिं माज़ी में जाती पाए यादगिरी दुनिया में वञा थो त इंसान जी नफ़रत करे कुतनि सां प्यारु थी वेंदो। मूं पोयां समय कुता पुछ लोड़ींदा अचनि था। वक़्तु जानवर आहे, माज़ी कुतो आहे, हाल घोड़ो आहे, मुस्तक़बिल शींहुं आहे। पोइ हिते कंध वारा निहारियां थो त लताड़े राहनि ते कुतनि खां सवाइ कुझु बि नज़र नथो अचे। मुंहिंजी हयाती या किरदारु कुतनि में तब्दील थी वफ़ादारी हल्फ़ खणनि था। इंसान मां उमेदु रखी सघिजे थी त उहे तव्हांखे अकेलो छॾे वेंदा। कुतनि मां उहो आसो रखी सघिजे थो त उहे तव्हांजो अकेलाई जो साथ ॾींदा। नंढे हूंदे कुते पालण जो शौक़ु रहियो आहे। लाता कुता मुंहिंजे ज़हन में आहिनि। हिते कुझु कुतनि जो ज़िक्र कयो अथमि। जॾहिं त कुतनि खे यादि कयो त हुन पोयां केतिरा ई चहिरा यादि आया। जीअं कुतनि खे यादि कयुमि त चहिरनि जे ज़िक्र पंहिंजो पाण थींदो वियो। मूं कुतनि ते लिखणु पिए चाहियां, पर इंसान जो ज़िक्र थी वियो। वाह रसूल मेमन साईं। अलमिया हसा ज़ख़्मी कुता आहिनि। ज़ख़्मी कुता पंहिंजे ज़ख़्म चटींदा आहिनि। कुतनि जा ज़ख़्म ताज़ा हूंदा आहिनि। इहे सावनि ज़ख़्मनि ते मुंहिंजी दिलि रत जा ॻोढ़ा ॻाढ़े थी। ज़िंदगी में धक लॻंदा आहिनि, ज़ख़्म छुटी वेंदा आहिनि। किन धकनि जो निशान मिटिजी वेंदा आहिनि, किन धकनि जा निशान रहिजी वेंदा आहिनि, जिन खे तव्हां खां सवाइ को बि ॾिसी न सघंदो आहे। माज़ी खे यादि करणु ज़ख़्म खुटणु आहे।
कॾहिं सोचींदो आहियां त उहे ज़ख़्मी आहिनि जिन जे अज़ाब खां माण्हू जहिड़ो आहे असां इंसान अकेले जो दावेदार थी अकेलो न आहे, हू पाण सां गॾु उहे यादूं चौधारी पालियल कुतनि जीअं घुमनि थियूं। हिकु कुतो केतिरे इंसान बराबरि आहे, केतिरा ई चहिरा हिकु ई कुते जे रूप तव्हां चौधारी मौजूदु रहंदा। अकेला ई अयाशी आहे जेका तव्हां कॾहिं नसीब नथी थिए, छो जो यादुनि जा कुता तव्हां जे अकेलाई खे मुतासिर कनि था। लाशो रोलू कुतो आहे जंहिंजो चक माण्हू खे चहिरियो करे थो, इंसान अकेलाई सां ॻाल्हियूं करे थो, हू विफले थो, उनखे पंहिंजो चहिरो ॿियनि जो चहिरो महसूसु थिए थो, ॿियनि जो चहिरो पंहिंजो चहिरो महसूसु थिए थो, उहो तस्वर में जीए थो, हक़ीक़त में मरे थो। लिखण खां अॻु मूं कुतनि जी ॿोली सिखण जी कोशिशि कई। कुतनि जी ॿोली लफ़्ज़ न अलामतूं आहिनि, उनखे तव्हांखे नाम में हर हंधि अलामतूं नज़र ईंदियूं। जॾहिं काइनात ठही हुई लफ़्ज़ न हुया, कुतनि जी ॿोली ॻाल्हाई वेंदी हुई। धरती ते पहिरियों सहीफ़ो कुतनि जी ॿोली में हुयो, ॿियो माण्हू जीअं लफ़्ज़ ठाहे थो उहे सहीफ़े खां परे थींदा विया। कुता अॼु बि उन सहीफ़े ते अमल कनि था। उन्हनि जो मज़हब इंसान दोस्ती ऐं मालिक जी हिफ़ाज़त आहे। हीअ नावल फिक्शन आहे, आतम किताब न आहे। फिक्शन जी हद ताईं शुरू थिए थो जिते हक़ीक़त जी हद ख़तमु थिए थी। साथियो, कुझु लफ़्ज़ पढ़ी तव्हां छिरक कढी थो वठे, ॾाढो ज़बरदस्त लिखारी आहे। हीअ नावल जो प्रोटागोनिस्ट मां आहियां ऐं सभु किरदार मां चौधारी फिरनि था। उहो मां न आहियां, पर मां जहिड़ा अकेला इंसान आहिनि। हीअ रसूल मेमण जो किताब जो थोरो पेश लफ़्ज़ जेके मां तव्हांखे पढ़ी ॿुधाया, तव्हां ॼाणो आहिनि। ॿियो साथी, नाविल आहे वतन, जेको आहे जतोई कामरान जो। हिन वधीक कोन्हे लिखियलु, सिर्फ़ु हेतिरो ई लिखियलु आहे जेको हीउ नावल में टुकड़ो आहे, मां तव्हांखे पढ़ी थो ॿुधायां। आउं पंहिंजी फ़ौज जो ज़ख़्मी थियलु उहो सिपाही आहियां जंहिंजे तक़रीबन साथियुनि दुश्मन वारो हथियार फिटा कया आहिनि, बाक़ी बचियल शहीद थी विया ऐं अॻुवान मूं समेत केतिरनि ई खे ज़ख़्मी हालत में छॾे मैदान जंग मां फ़रार थी विया। हिन वक़्तु मूंखे बुज़दिल न कर, मूंखे हौसलो ॾे। हीअ नावल मां चूंड आहे कामरान जतोई कामरान, जेको चओसि जेको पढ़ोसि। हीअ बि साथियो नावल पियो आहे मार्केट में, हिन इदारे छपियो आहे, हिन इदारे जो कॉल करे घुराए सघो था। हिननि नौजवान जो डिक्शन ॾाढो भलो आहे, पर छा आहे त जेको आहे सो जतोई कामरान सिंधी नाविल जी दुनिया में हाणे वेझर में पेर पातो। सस्ती टेबल मां कुर्सी नावल संदसि नावल अॻु में संदसि पढ़ंदे ई पढ़ी चुको आहे। संदसि पहिरियों नावल फ़िक्री तो सगारो, जंहिंमें नावल निगार गहरी निगाह रखे हुन पंहिंजी इल्मी जोहर सां समाजी गंदनि जाल ॾिंडियो आहे। नावल सस्ती टेबल मां कुर्सी घणनि ख़्यालनि सां भरियो पियो आहे, जंहिं मां ईअं महसूसु थिए थो लेखक वॾी दराकी क़ुवत रखंदे बारीकी ॿिन्ही सां शयुनि खे ॾिसे थो, उनजी अखियल करे थो। ईअं हिकु दफ़ो वरी जतोई कामरान जी कलम मां जंबिश आहे त वतन नोहो जदीद अंदाज़ में लिखियो आहे। साथियो, हीअ जेको आहे सो नावल तव्हांजे आॾो आहिनि, वणे त वठो, न वणे तव्हां वठो, पर जेको आहे सो वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा त मुंहिंजा थक लही वेंदा। थैंक्यू साथियो।